वेलकम मिस्टर जॉनी। मुखे तव्हांजो इंतजार रात टेलीफोन ते बॉस जी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी हुई पर मुखे शर्त क़बूल न आहे। तोखे उहे शर्त मञणा पवंदा। जे न मञा त तोखे शायदि बॉस जे उसूलनि जी ख़बर कोन्हे। हुन जो चयो मोटाइण मौत जे मुंहं में मोह विझणो आहे। आउं तुंहिंजे बात खे चङी तरह सुञाणा। असीं चाहियूं अहिड़नि सवनि खे ख़रीद करे पंहिंजे इशारनि ते हलाए सघूं था। ॾाढो चालाक आहीं बुज़दिल। तोखे इनकारीअ जे अंजाम जी ख़बर आहे? मूंखे सभु ख़बर आहे, पर शायदि तोखे जॉनीअ जे जुनून जी ख़बर कोन्हे।